क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो पारां कंदकोट का शुरू थियल मोहब्बत सिंध बेदारी मार्च हैदराबाद पहुंची वियो। नसीम नगर चौक ते मार्च जो इस्तक़बाल नामियारे अदीब जामी चांडियो, सूफ़ी संगत के अॻुवाण आकाश मल्ला, बख्तावर जाम ऐं ॿियनि कयो। मोहब्बत सिंध बेदारी मार्च के क़ौमी अवामी तहरीक के अॻुवाण अयाज़ लतीफ़ पलीजो, नामियारे अदीब जामी चांडियो, आकाश मल्ला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो ऐं कारूजनि जी कटाई सिंध जा माण्हू बर्दाश्त न कंदा। हिननि चयो त कराची जी विरांगे जी ॻाल्हि कंदड़नि खे समझण घुर्जे त सिंध हज़ारनि सालनि खां असांजो वतन आहे, जंहिंजो विरांगो कंहिं बि सूरत में सिंध जा गैरतमंद माण्हू क़बूल न कंदा। असांजो हिकिड़ो ई पैगाम आहे, असां ॿेटनि ते धाड़ो बर्दाश्त कोन कंदासीं। अनकॉन्स्टिट्यूशनल आहे पीड़ा। पाकिस्तान जो आइन चवे थो त पाकिस्तान जे समुंड जे हदुनि में मौजूदु जज़ीरा ऐं रिसोर्सिस मुल्क सूबे जा आहिनि, जंहिंजे सां लाॻापियल समुंड आहे। तंहिंजे करे सिंध जे सामूंडी हदुनि में जज़ीरा सिंध जा, बलूचिस्तान जे सामूंडी हदुनि में जज़ीरा बलूचिस्तान जा। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त कारूं झर जी चोरी रद्द था कयूं। कारूं झर पहाड़ को पहाड़ मिटी थोरी आहे, सिंध जी दिलि आहे, वरसो आहे। सिंध जो हिकिड़ो हिकिड़ो इंच लखें हज़ारे सालनि जी तारीख़ जो हिकिड़ो निशान आहे। उन मां ग्रेनाइट कढण ऐं चाइना किले लाइ त सिंध जा टपड़ खपाए ॾींदो, उनखे रद्द था कयूं। ऐं कराची कमेटी जेका ठाही आहे, ऐं इमरान ख़ान साहब खे ॿुधाइणु चाहियां थो, ख़ान साहब तव्हांजी हीअ हुकूमत 6 महीना हले, 2 साल हले, 5 साल हले, सिंध सां अहिड़ो असरु न कयो जो सुभाणे सिंध जे हदुनि में अचो त सिंध जा माण्हू तव्हांखे मुखालिफ़ सम्झी ट्रीट कनि, तव्हांखे पॉलिटिकल पार्टी जो माण्हू सम्झी न, सिंध मुखालिफ़ सम्झी ट्रीट कनि। ऐं आउं पीपल्स पार्टी खे चवां थो त एक्ट आणी फौरी तौर ते सिंध असेंबली एक्ट पास करे ऐं उन ऑर्डिनेंस खे रद्द करे जेको अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। तंहिंजे करे रेज़ोल्यूशन ठीकु हो, मुनासिबु हो, उनखां हाणे नेक्स्ट स्टेप थियणु खपे। ऐं आउं सिंध जे माण्हुनि खे चवां थो तव्हीं ख़ामोश ऐं इंडिफरेंट जेको रहण वारो तरीक़ो उहो हाणे तव्हीं चेंज पिया कयो, उनखे तेज़ी सां चेंज कयो। असीं 8 नवंबर ते कराची वेंदासीं, उते बि असीं माण्हुनि जो समुंड गॾु कंदासीं। मैं कराची में बसने वाले अपने उर्दू बोलने वाले भाइयों, पंजाबी और पश्तो बोलने वाले भाइयों, बलोची बोलने वाले भाइयों को भी गुजारिश कर रहा हूँ कि वो सिंध के जनरल काज में, हम पाकिस्तान में यकीन रखते हैं, हमें पाकिस्तान से मोहब्बत है, हम समझते हैं पाकिस्तान हमारा है, हम समझते हैं पाकिस्तान के बनाने वाले खालिक सिंध है। पाकिस्तान के लिए उसका रेजोल्यूशन GM सैयद साहब ने पेश किया, उसके लिए गुलाम मोहम्मद भुरगड़ी, शेख अब्दुल मजीद सिंधी जैसे लोग मैदान में उतरे, उबैदुल्ला सिंधी, उसके लिए पाकिस्तान की जमहूरियत के लिए रसूल बख्श पलीजो, फाजिल राव और बेनज़ीर भुट्टो ने गिरफ्तारियां और कुर्बानियां दी। उस पाकिस्तान को अब नफरतों के हवाले नहीं करना, उसको नाइंसाफियों के हवाले नहीं करना। हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे त सिंध जो इंच इंच सिंध जे अवाम जी तारीख़ी मिल्कियत आहे ऐं कंहिं बि हुकूमत खे, उहा वफ़ाक़ी हुजे या सिंध जी हुकूमत हुजे, उनखे सिंध जे मफ़ादनि जे दिफ़ा करण जो हक़ आहे, पर उनखे सिंध जे कंहिं बि ज़मीन जो, उनजे ॿेटनि जो, उनजे दरिया जो, उनजे माण्हुनि जे हक़नि जो सौदो करण जो हक़ अख़्तियार न आहे। इन करे असां सभु दोस्त, सभु सियासी पार्टियूं, अदीब, कलमकार इन ॻाल्हि में हम आवाज़ थी चऊं था त हीअ जेको कराची में जेके ॿेट खसिया विया आहिनि हिकिड़ी सियासी दहशतगर्दीअ सां, हीअ जो सदर पाकिस्तान जो जेको हीअ ऑर्डिनेंस आहे, इहा असांजी नज़र में आइन जी इनराफ़ी आहे, वफ़ाक़े पाकिस्तान जी इनराफ़ी आहे, मुल्क जे समाजी इमरानी मुआहिदे जी इनराफ़ी आहे ऐं इहा हिकिड़ी क़िस्म जी सियासी दहशतगर्दी आहे। कारूंझर का मामला मीडिया में रिपोर्ट हुआ है, हम समझते हैं कि ये जो कारूंझर का मामला है, ये सिंध के लाखों सालों की कुदरत की तरफ से, फितरत की तरफ से देन है और हम इस पर बरमला ये कहते हैं कि सिंध हुकूमत को कारूंझर की हिफाजत का तो अख्तियार है, लेकिन उसको अपनी नाजायज़ सरमाएदाराना कारोबारी मफादात के लिए बेचना ये सिंध के अवाम कभी कबूल नहीं करेंगे। सिंधी सुजाग आहिनि, कश्मीर खां केटी बंदर ताणी सिंधी सुजाग आहिनि, पंहिंजा बंदर बि बचाईंदा, पंहिंजा ॿेट बि बचाईंदा, पंहिंजा कारूंझर बि बचाईंदा। असांखे उहो माण्हू खपे जेको सिंध पढ़े, जेको सिंध जी अवाम पढ़े, जेको सिंध जा ॿेट पढ़े, सिंध जी हवा पढ़े, सिंध जी घिटी घिटी पढ़े। उहे सभु क्वालिटियूं असांजे लीडर अयाज़ लतीफ़ पलीजो में आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजो ई आहे जेको हिन मुश्किल घड़ी में सिंध खे ॿाहिरि कढी सघे थो ऐं सिंध खे आजो कराए सघे थो हिन मुश्किल घड़ीअ में। कारूंझर असांजो, कारूंझर कंहिंजे पीउ जो न आहे, जिते हुकूमत पंहिंजी विकिणे थी असांजी सिंध, सिंध असांजी आहे। असां हुनखे ॿुधाइणु चाहियूं त असीं सिंधी माण्हू हिकु आहियूं, कराची असांजी आहे, हुकूमत खे असां सिंध न हक़ न ॾिनो आहे त असांजी सिंध विकिणे। हिननि खे इख्तियार ॾिनो कीअं आहे
पीपल्स पार्टी खे हू कंहिंजी पंहिंजी जागीर सम्झे थी, सिंध जे वसीलनि खे जेको वञी खपाए अचे थी। असां कॾहिं बि कारून जहर सिंध थर जी सूंह आहे, ख़ूबसूरत आहे, उन्हनि जो वञी कारून जहर जो क़त्लेआम उन पथरनि जी घिसाई करे वञी खपाए पई, इहो असां कतई बर्दाश्त कोन कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk